मुझा प्यारा वध को वधक कुर्बानी ॾियण वारा बुछरिया उस्ताद सलाम अलैकुम। साईं वारनि ॾाढो जामे शइ तव्हांखे ॿुधाई, असांखे तव्हां खां इन जी मोट जीअं अॻे ॾींदा हमेशह बुछरी या दौड़ ताल खे निभायो आहे। हू तहरीकूं हलाए बि ॼाणनि, हू करे बि ॼाणनि, सभु खां वाक़ुफ़ु आहिनि। हींअर बि जॾहिं असांजो DRS अलाउंस ख़िलाफ़ु जेको आहे इहो थियो हक़ लाइ जेकी असां कराची में गॾु थियासीं, त मुंहिंजे ख़्याल में जीअं खफ़न पोश माण्हू हुजनि त बुछरिया माण्हू ईअं शरीक थिया, उन्हनि खे पंहिंजा ट्रॉल, उन्हनि खे पंहिंजी पाणी ऐं इहो सभु कुझु मौजूदु हुओ। इवन जॾहिं शेल लॻा त मां किरां पियो त मूंखे यादि आहे त शायदि हेॾी वॾी बोतल खणी की वारो कर सही पाण खे पाण ॿो तुंहिंजो ऑपरेशन थियल आहे ऐं तूं किथे किरी न पवे। इन तहरीकुनि मां असांजा दोस्त जेके पुराणा आहिनि उहे पचियल आहिनि, सिर्फ़ु उन्हनि खे वरी थोरी जाॻाइण जी ज़रूरत आहे। हीउ दोस्त तव्हांखे हिते गॾु कयो आहे, उहा शइ तव्हां असां नवनि दोस्तनि खे ॿुधायूं। हिते के दोस्त चवंदा था पुराणनि दोस्तनि जो मसइलो आहे, हीउ नवनि दोस्तनि जो, हीउ सभिनी जी जियापे जी जंग आहे। हीउ कंहिं बि पुराणे कंहिं बि नए जी ॻाल्हि न आहे, सभिनी पुराणा नवां सभिनी उस्ताद गवर्नमेंट मुलाज़िम सिंध गवर्नमेंट। हिकिड़ी शइ मां तव्हां ते वाज़े कंदो हलां त सुभाणे खां मसइले ते इहा तव्हांखे माना मुबारक हुजे जो हुननि असांजे घर सुभाणे इजलास घुरायो आहे त इन मसइले खे कीअं फेस कजे, कीअं हल कजे। अलाह कंदो त हीअ जेकी असां तहरीक शुरू कई आहे उन तहरीक जे दौरान असांखे वॾियूं ख़ुशख़बरियूं मिलंदियूं, पर असांखे पंहिंजी मज़बूती, पंहिंजी ताक़त ऐं पंहिंजी ॿधी क़ाइमु रखणी आहे। असां तव्हां दोस्तनि मां ख़ासि करे वॾियूं उमेदूं आहिनि, तव्हां जेको आहे सो ॿियनि तालकनि खे छॾे पर दौड़ तालको बकोल असांजे थींदो आहे ऐं हुनखे ईअं मज़ो ईंदो आहे त जीअं कंहिं कामयाबी नसीबु थिए ऐं हाजी अशरफ ईअं झंडो खणे हलंदो आहे। उन झंडे जे पोयां तव्हां सभु गॾु अॻे वांगुरु हूंदो, हींअर बि गॾु हूंदो। इंशाअल्लाह ताला असां कामयाबियूं नसीबु कंदा मिलंदियूं। असांखे इहे जेके बि शयूं असांजियूं तलब आहिनि, जंहिंजे मुतालबा आहिनि, इंशाअल्लाह ताला पूरा थिए। ॿी शइ आहे त तव्हांखे हिकिड़ी वाज़े हुजे त सुभाणे जेकी असांजी हड़ताल आहे, हड़ताल जो मक़सदु असांजा क्लास बंदि हूंदा, पर असांखे उते हाज़ुर रहणो आहे। असां मोकल सम्झी घर न सुम्हूं, मोकल सम्झी ऐं दोस्तनि सां राब्ते में हुजो ऐं दोस्तनि सां हर कंहिं वटि मोबाइल आहे, हर कंहिं आहे। हूअं त जग जहान सां था ॻाल्हायूं मुंहिंजे माइट वांगुरु, पर हाणे हींअर बि राब्तो हुजे त बाबा किथे सिस्टम पुॻो, किथे छा थियो, असांखे किथे अचिणो आहे। असांखे छो जो हींअर असांजी दिलि वसी करणी आहे त असांजी किथे ज़रूरत पवंदी माली जानी, किथे असां क़ुर्बानी लाइ असां बिल्कुलु हर क़ुर्बानी लाइ तयारु हुजूं। ऐं मुंहिंजे ख़्याल में त हेॾे क़ाइदीन अॻु में हूंदा ऐं असां पोयां हूंदासीं। इंशाअल्लाह ताला असांजो केरु थींदो आहे वज़ीर आला जो असांजा मुतालबा तस्लीम न करे, इंशाअल्लाह तस्लीम थींदा ऐं कामयाबु थींदासीं। वरी दोस्तनि सां गॾु ही ख़ुशियुनि में प्रोग्राम कंदासीं, हिते बुछरिया मावा खाईंदासीं इंशाअल्लाह ताला। इहो सिस्टम एतिरो भाउ स्टार्ट थियो जो असां 5 लख ताईं लोन उस्ताद खे ॾींदा हुआसीं। असांजी कमेटी मुक़ररु थियल हूंदी, उहा कमेटी वेहंदी ऐं उहो ॾिसंदी, फ़ैसिलो कंदी त बाबा हिन उस्ताद खे 3 लख जी 4 लख जी ज़रूरत आहे। असां उन मां अकाउंट मां हुनखे लोन ॾींदा हुआसीं, जेको असांखे किश्तनि में वापसि कंदो, को इंट्रस्ट कोन, का ॻाल्हि कान। इहो असांजो केस ऐं ॿियो अनेक न्याणी जी शादी जो ॾाज वठी उन अकाउंट मां सॼो कयो। साईं बहितरीनु ॻाल्हि कई आहे, तव्हां 200 न कयो, तव्हां 100 कयो। हिकिड़ो अकाउंट खोलायो, उन में उहे शयूं रखंदा वञो। जंहिं उस्ताद खे परेशानी हुजे, जंहिं उस्ताद खे मुश्किलात हुजे, उन जी हेल्प कयो। जंहिंखे घर ठाराहिणा हुजे उनखे लोन ख़ातिर उहे पैसा ॾियो, वरी जेके तव्हांखे रिटर्न थियनि। साईं त ॾाढी सुठी रिटर्न आहे जाम साहब में थी वियो आहे। अरे जाम साहब त पोइ हिते असां बुछरिया त सभिनी खां अॻिते आहियूं, असां में त वॾी कुवत आहे। असांजे त हिकिड़ी हक़ल ते असांजो मोहतरम अली हसन 20 खां 25 हज़ार ॾी चवंदो आहे। अहिड़ा दोस्त असां वटि वेठा आहिनि। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो।